الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تكونوا كالذين كفروا وقالوا لإخوانهم إذا ضربوا في الأرض أو كانوا غزا لو كانوا عندنا ما ماتوا وما قتلوا ليجعل الله ذلك حسرة في قلوبهم والله يحيي ويميت والله بما تعملون بصير. ولئن قتلتم في سبيل الله أو متم لمغفرة من الله ورحمة خير مما يجمعون. ولئن متم أو قتلتم لإلى الله تحشرون. فبما رحمة من الله لنت لهم ولو كنت فظا غليظ القلب لانفضوا من حولك فاعف عنهم واستغفر لهم وشاورهم في الأمر فإذا عزمت فتوكل على الله إن الله يحب المتوكلين. إن ينصركم الله فلا غالب لكم وإن يخذلكم فمن ذا الذي ينصركم من بعده وعلى الله فليتوكل المؤمنون. وما كان لنبي أن يغل ومن يغل يأت بما غل يوم القيامة ثم توفى كل نفس ما كسبت وهم لا يظلمون. أفمن اتبع رضوان الله كمن باء بسخط من الله ومأواه جهنم وبئس المصير. هم درجات عند الله والله بصير بما يعملون. صدق الله العظيم. ईमान वारो न हुजो तव्हां मिसाल उन्हनि माण्हुनि जे जिन कुफ़ुर कयो ऐं चयूं पंहिंजे भाइरनि जे लाइ जॾहिं सफ़र कनि था ज़मीन में या हूंदा आहिनि ग़ज़वे में जिहाद में त जेकॾहिं हुजनि हा असां वटि त न मरनि हा ऐं न क़तलु कया वञनि हा। इहो इन लाइ त करे अल्लाह ताला इन्ही खे हसरत इन्हनि जे दिलनि में अल्लाह ताला ज़िंदा करे थो ऐं मारे थो। अल्लाह ताला तव्हांजे अमलनि खे ॾिसंदड़ आहे। ऐं कसम आहे जेकॾहिं क़तल कया वञो तव्हां अल्लाह जे रस्ते में या मरी वञो तव्हां त मग़फ़िरत आहे अल्लाह जे तरफ़ों ऐं रहमत आहे जेका भली आहे उन खां जो गॾु कनि था। ऐं कसम आहे जेकॾहिं मरी वञो तव्हां या क़तलु कया वञो तव्हां अलबत अल्लाह ताला जे तरफ़ गॾु कया वेंदो तव्हां। पोइ अल्लाह ताला जे तरफ़ां रहमत जे करे नरम थी पियो आहे तूं इन्हनि जे लाइ। जेकॾहिं हुजे हा सख़्त दिलि शोख़ त टिड़ी पखड़ी वञनि हा तुंहिंजे चौधारी खां पोइ माफ़ कर तूं इन्हनि खां ऐं बख़्शिश जी तलब कर तूं इन्हनि जे लाइ ऐं मशवरो कर तूं इन्हनि सां मामले में। पोइ जॾहिं पको इरादो करें तूं पोइ भरवसो कर अल्लाह ताला ते। बेशक अल्लाह ताला मुहब्बत करे थो भरवसे कंदड़नि तवक्कल कंदड़नि सां। जेकॾहिं मदद कंदो तव्हांजी अल्लाह ताला त पोइ नाहे को बि ग़ालिब थींदड़ तव्हांजे लाइ। जेकॾहिं ख़्वार करे तव्हांखे पोइ कहिड़ी ज़ात आहे जो मदद कंदी तव्हांजी बाद इन जे। ऐं अल्लाह ते भल त भरवसो कनि मोमिन। ऐं नाहे मुनासिब कंहिं बि नबी जे लाइ जो ख़यानत करे ऐं जेको ख़यानत कंदो त आणींदो उन शइ खे जो ख़यानत कई क़यामत जे ॾींहुं पोइ पूरो करे ॾिनो वेंदो हर हिकिड़ो नफ़्स ओहो जो कमाई हालांकि ये ज़ुल्म न कया वेंदा।
छा पोइ जंहिं शख़्स ताबेदारी कई अल्लाह जे रज़ामंदे जी मिसाल आहे उन माण्हू जे जेको मोटियो कावड़ सां अल्लाह जे तरफ़ों ऐं टिकाणो इन्ही जो जहन्नम आहे ऐं बुछड़ी आहे मोटण जी जॻह। इहे दरजात आहिनि अल्लाह वटि, अल्लाह ताला ॾिसंदड़ आहे उनखे जो अमल कनि था। सूरह आल इमरान जो 17हों रुकू, चौथे सिपारे जो 8हों रुकू, आयत नंबर 155 खां आयत नंबर 163 ताईं हे अधु रुकू तिलावत कयोसीं। अधु रुकू सुभाणे जे लाइ इंशाअल्लाह इन खे छॾियोसीं। इन्हनि आयात जो तर्जुमो ऐं तिलावत कईसीं। इख़्तिसार सां इन्हनि जो तफ़सीर मज़हरी मां हिन रीत ऐं हिन तरह आहे त अल्लाह ताला अहले ईमान खे फ़रमायो त तव्हां मुनाफ़िक़नि अब्दुल्ला बिन उबई ऐं उन जे साथियुनि जहिड़ा न थियो, उन्हनि सां मुशाबिहत न रखो। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए जंहिं कंहिं क़ौम सां मुशाबिहत रखी पोइ इहो इन्हनि मंझां हूंदो। उहे छा चवंदा हुआ? मुनाफ़िकीन जे लाइ पंहिंजा जेके निफ़ाक़ में उन्हनि जा भाइर हूंदा हुआ या नसब में भाइर हूंदा हुआ, उहे जॾहिं तिजारत वग़ैरह जे लाइ सफ़र कंदा हुआ या जिहाद वग़ैरह में वेंदा हुआ त पोइ चवंदा त असां वटि हुजनि हा त इन्हनि ते मौत बि न अचे हा, मरनि बि न हा ऐं क़तल बि न थियनि हा। इहा मुनाफ़िक़नि जो इहो चवणु हुयो। अल्लाह ताला मोमिननि खे हिदायत कई तव्हां इन्हनि वांगुरु न चओ, इन्हनि काफ़रनि वांगुरु मुनाफ़िक़नि वांगुरु ईअं न चओ। इहा इन्हनि खे दिलि में हिकिड़ी हसरत आहे जेका हिननि जे दिलि में हसरत रहंदी। ज़िंदगी ऐं मौत जो मालिक अल्लाह आहे। युही व युमीत, ज़िंदा बि उहो थो करे, ज़िंदगी बि उहो थो अता करे, मौत बि उन जे हथ में आहे, मारे बि उहो थो। मौत सफ़र सां बि कोन थी अचे, जिहाद में वञण सां बि कोन थी अचे। माण्हू घर में हुजे सफ़र में न वञे, घर में हुजे त बि मौत ईंदी, जिहाद न करे त बि मौत ईंदी। ज़िंदगी ऐं मौत जो मालिक अल्लाह ताला आहे। बाक़ी अल्लाह ताला फ़रमायो तव्हांजे अमलनि खे मां ॾिसां थो, मुंहिंजे नज़र में आहिनि, मुंहिंजे इल्म में आहिनि। अहले ईमान खे अल्लाह ताला बिशारत ऐं तसल्ली ॾींदे फ़रमायो त जेकॾहिं तव्हां अल्लाह जे रस्ते में क़तल था थी वञो, शहीद था थी वञो, मरी था वञो त लमग़फ़िरतुम मिन अल्लाह, त अल्लाह जे तरफ़ों त माफ़ी जा ऐलान, रहमत जा ऐलान। ऐं इहा माफ़ी ऐं रहमत भली आहे जेका दुनिया खे गॾु कनि था, दुनिया जे मुनाफ़े खे गॾु कनि था। इन खां वधीक इहा शइ भली आहे जो अल्लाह जे तरफ़ां माफ़ी जो ऐलान थिए, अल्लाह जे तरफ़ां रहमत मिले, इहा भली आहे। जेकॾहिं मौत अची वञे तव्हांखे या क़तल थी वञो त आख़िर गॾिजाणी हशर पेशी त अलाह वटि आहे न। अलाह वटि त हर सूरत में माण्हू पेश थींदो ई थींदो। तबई मौत मरे, मर्ज़ में मरे, शहादत में मरे, सफ़र में मरे, आख़िर तुंहिंजी पेशी अलाह वटि आहे। हर हालत में अलाह वटि पेश थियणो आहे। इन खां बाद वारी आयत में अल्लाह ताला इमामुल अंबिया शाफ़े महशर रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़ हसना के किरदार आला के बयान फ़रमाईंदे अल्लाह से फ़रमायो त अल्लाह जे तरफ़ों तोखे रहमत अता थी आहे जो तूं पंहिंजे सहाबा जे लाइ, पंहिंजे मोमिनीन जे लाइ नरम मिज़ाज आहे, नरम तबीयत आहे, हुस्न ख़ुल्क़ रखण वारो आहे, आला अख़लाक़ जो मालिक आहे। जेकॾहिं तूं थोरी सख़्त करे हा, तबई तौर ते थोरो सख़्त मिज़ाज, दिली तौर ते थोरो सख़्त हुजे हा, लन फज़्ज़ू मिन हौलिक, त इहे भॼी वञनि हा। सख़्त माण्हू खां ॾिसंदा आहियो त माण्हू थोरो पासो कंदा आहिनि, बाबा थोरो तबीयत जो शौक़ु आहे, चिड़ाक माण्हू आहे, कावड़ील माण्हू आहे, को अहिड़ो लफ़्ज़ निकिरी पोइ मथां चिड़ी वञे। अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमतुल लिल आलमीन बयान फ़रमाई त तूं नरम मिज़ाज, आला किरदार ऐं आला अख़लाक़ जो मालिक आहे।
नरम तबीयत नरम दिल जो मालिक आहे। जेकॾहिं थोरो ईअं सख़्त मिज़ाज हुजे हा त तुंहिंजे चौधारी इहे जेके आहिनि भॼी वञनि हा, जुदा जुदा थी वञनि हा, अलॻि थी वञनि हा। फ़अफ़ु अन्हुम, हाणे इन्हनि खां जेका उहिद में ग़लती थई, मर्कज़ खे छॾे विया, थोरियूं लग़्ज़शूं थियूं, माफ़ करे छॾनि। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फ़रमाए फ़अफ़ु अन्हुम, तूं इन्हनि खे माफ़ करे छॾ। माफ़ करण सां गॾोगॾु तूं बि माफ़ करें। वस्तग़फ़िर लहुम, ऐं इन्हनि जे लाइ अल्लाह खां बि मग़फ़िरत जी दुआ घुर। अल्लाह ताला पाण सेखारी पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे लाइ, पोइ पाण बि माफ़ करें, मोखों बि इन्हनि जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुर। ऐं 3 नंबर ते अल्लाह सी फ़रमाए इन्हनि खे तसल्ली जे लाइ, इन्हनि सां जंग जे मामले में या हर मामले में इन्हनि सां मुशावरत कर। सहाबा जी अज़मत खे अल्लाह ताला बयानु फ़रमायो, उन्हनि जी अहमियत खे बयानु फ़रमायो। व शाविरहुम, इन्हनि सां मशवरो कर। पोइ जॾहिं तूं मशवरे ते पको इरादो करे, पोइ अल्लाह ताला ते एतमाद कर, अल्लाह जे हवाले कर। हाणे तवक्कल छा खे चइबो आहे? पंहिंजे मामले खे अल्लाह ताला जे हवाले करे छॾणु, इन खे चइबो आहे तवक्कल। ऐं तवक्कल जो इहो मक़सदु न आहे त माण्हू असबाब इख़्तियार न करे ऐं वेठो हुजे पोइ चए त मां मुतवक्किल आहियां, इहो न आहे। असबाब इख़्तियार करणा आहिनि, पर असबाब खे सभु कुझु सम्झणो न आहे। हे सबबु आहे, बाक़ी इन में बरकत करणु, इन खे ज़रियो बणाइणु अलाह जी ज़ात आहे। इन खे चइबो आहे तवक्कल। असबाब इख़्तियार करणु तवक्कल जे ख़िलाफ़ न आहिनि। त हिकिड़ी रिवायत में ईअं बि ईंदो आहे त तवक्कल तर्कु तशब्बुस बिल असबाबिल आदिया ला बल तर्कुल एतिमाद अलल असबाब। तवक्कल आहे असबाब तऊं एतमाद खे खणी छॾणु, बल्कि एतमाद अल्लाह जी ज़ात ते करणु। असबाब खे इख़्तियार करिणो आहे, बाक़ी एतमाद रब ज़ुल जलाल ते करिणो आहे। अल्लाह साईं मुतवक्किलीन सां मुहबत करे थो, भरवसे कंदड़नि सां मुहबत करे थो। इन खां अॻी आयत में अल्लाह ताला फ़रमायो त जेकॾहिं अल्लाह तव्हांजी मदद करे त कोई तव्हां ते ग़ालिब नथो अची सघे, कोई तव्हांखे आजिज़ नथो करे सघे, कोई तव्हांखे मग़लूब नथो करे सघे। पर जेकॾहिं अल्लाह ताला पंहिंजी मदद रोके, तव्हांजी मदद न करे, पोइ को दुनिया में अहिड़ी ज़ात आहे जेका अल्लाह खां सवाइ मदद करे? काई बि ज़ात कोन्हे का। तंहिंजे करे मोमिन अल्लाह ते हमेशह भरवसो कनि। आख़िरी आयतुनि में अल्लाह ताला वॾी अहम ॻाल्हि बयानु फ़रमाई आहे, उन जे शान नुज़ूल आहे मा कान लिनबिय्यिन अन यग़ुल्ल, कंहिं बि नबी जे लाइ मुनासिब न आहे जो उहो ख़यानत करे। इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे त हिकिड़ी ॻाढ़ी चादर बदर वारे ॾींहुं गुम थी वई। पोइ कुझु माण्हुनि चयो त शायदि के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खईं हुजे। पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ या कंहिं नबी जे लाइ इहा ख़यानत करणु गनीमत जे माल में मुनासिब ई कोन्हे, हलाल ई कोन्हे, जाइज़ ई कोन्हे का जो इन खे वठे। पोइ इन जे बारे में अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई वमन यग़लुल याति बिमा ग़ल्ल यौमल क़ियामह, जेको ख़यानत कंदो त जेका कुझु ख़यानत कई क़यामत जे ॾींहुं उनखे आणींदो। जेको माण्हू गनीमत जो माल हुजे या जेको आहे इज्तिमाई माल हुजे, औक़ाफ़ जो माल हुजे या क़ौमी ख़ज़ाने जो माल हुजे, इज्तिमाई तौर ते जंहिंमें ॿियनि जा हक़ आहिनि, उन में जेकर ख़यानत करे थो, करप्शन करे थो, लिकाए थो, जेतिरी बि शइ सुई जेतिरी बि शइ आहे त उनखे क़यामत जे ॾींहुं आणींदो। हिकिड़ी हिते साम्हूं लिखियलु आहे रिवायत, हिकिड़ो माण्हू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में फ़ौत थी वियो। पोइ माण्हुनि साहबा चयो त मुबारक आहे इन जे लाइ जन्नत जी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाया हरगिज़ न, त छो त इन हिकिड़ी चादर ख़ैबर वारे ॾींहुं गनीमत जे माल मां खईं ही ऐं उहो अञा तक़सीम न थई ही, तंहिंजे करे इहो जेको आहे जन्नत में न वेंदो, बल्कि इहा चादर इन ते जहन्नम जी ॿरे थी पई बाहि सां। पोइ हिकिड़े माण्हू वरी कही खणी आयो,
को माण्हू ॿ कहियूं खणी आयो जेके बूटनि में कही इस्तेमालु थींदी आहे, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहा जहन्नम जे बाहि जी हिकु कही आहे या ॿ कहियूं आहिनि। एतिरो बि माण्हू जेकॾहिं करे थो करप्शन ते एॾो उन जो वॾो अज़ाब आहे, एॾी सज़ा आहे। क़यामत जॾहिं को माण्हू ईंदो जंहिंजे मथां उठ हूंदो, ॿियो को माण्हू ईंदो जंहिंजे मथां ॾांद हूंदो, को माण्हू हूंदो जंहिंजे मथां ॿकरी हूंदी ऐं इहे उन जे मथां रंभाट कंदा, आवाज़ कंदा, रड़ियूं कंदा। माना जंहिं उठ जेतिरो सामान करप्शन कई आहे, ख़यानत कई आहे, ओतिरो भरे अलाह ताला उनजे मथां हाणे रखाराईंदो। वज़न खणी सघंदो माण्हू अहिड़ो? जंहिं ॾांद जेतिरी कई आहे त ओतिरो उन ते सामान ऐं उन जे मथां इहो इन खे पियो लताड़ींदो। ॿी हदीस पाक में ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं का माण्हू कंहिंजे लाइ हिकु गिराठ जी ज़मीन पाए वियो, कब्ज़ो करे वियो, पोइ इन ज़मीन खे अलाह ताला 7 ज़मीनूं बणाए उन जे ॻिची में विझंदो क़यामत जे ॾींहुं त हाणे इन्हनि खे खण। असां वटि मुआशिरे में इहे सभु शयूं असां इन खे गुनाह ई नथा सम्झूं। केतिरी सामाननि में पैसे जी त करप्शन अणखुटा, पर सामान जेके थां, घड़ियाल, पेनूं, पना, हर शइ, एसियूं, अलाए छा छा, अहिड़ा केॾी करप्शन आहे। ऐं उन सां गॾोगॾु वरी जेको आहे माण्हुनि जे प्लाटनि जा प्लाट, जरेबनि जा जरेब, ज़मीनूं कब्ज़े में। हाणे हालांकि हिकिड़ी गिराट बि जेकॾहिं माण्हू कब्ज़ो कई त 7 जेको ज़मीनूं अलाह ताला करे ॻिची में विझंदुसि त हाणे खण। इन्हनि खे मुआशिरे में गुनाह नथो सम्झे, वॾो गुनाह आहे। अलाह ताला फरमाए हर माण्हू खे पंहिंजे कई कमाई जो बदिलो मिलंदो, कंहिं ते को ज़ुल्म कोन थींदो। आख़िरी आयत में अलाह ताला फरमायो त जेको माण्हू अलाह जे रज़ामंदे खे तलब करे थो ऐं उन जी ताबेदारी करे थो, ऐं ॿियो माण्हू आहे जेके अलाह ताला जे ॾमर जो तालिब आहे, अलाह जे नाराज़ पे वारा अमल करे थो, इहे ॿई बराबरि आहिनि? बराबरि न आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा मोमिन, मुख़लिस ऐं सच्चा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अलाह जी ताबेदारी करण वारा हा। मुनाफ़िक, काफ़र, इहे जेको आहे अलाह जे रज़ामंदे खे छॾे करे अलाह जे नाराज़ पे वारा कमु कनि पिया। अलाह ताला फरमाए त अहिड़नि मुनाफ़िकनि, काफ़रनि जो टिकाणो जहन्नम आहे ऐं बुरो टिकाणो आहे। अलाह ताला खे हर माण्हू जे अमल जी ख़बर आहे। एसिताणी इहो अधु रुकू मुकमल थियो। सुभाणे जे रुकू में अलाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत जो एहसान उम्मत ते जेको फरमायो उन जे मुतालिक़ बयानु आहे। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही सुभाणे तिलावत, तर्जुमो ऐं उन जो मुख़्तसर तफ़सीर पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी अलैहि वसल्लम बारिक वसल्लम सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसहबिहि ज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहि अल बैत अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।